नौशर फिरोज का खबर शामिल कई पिया। मंजूर मलिक जे रिपोर्ट मुताबिक पीपल्स पार्टी अगवान डॉक्टर काशिफ मुस्तफा मेमन, एम जफर टगर, अमर इम्तियाज मेमन, एडवोकेट पीपल्स पार्टी अगवान शाहनवाज उमरानी, अमजद मेमन, खादिम सियाल ऐं ॿियनि सहाफ़िन पब्लिक पार्क ज़िला काउंसिल नौशर फिरोज विज़िट कई ऐं पार्क जे अमले जे कमकार जी पिण साराह कई। पब्लिक पार्क जे ट्रांसफार्मर लॻाइण जी पिण ख़ातिरी कराई ऐं जेकी भी पब्लिक पार्क जा मसला आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते हल कराया वेंदा। डॉक्टर काशिफ मेमन चयो त मूं अॻु बि शहर जी ख़िदमत कई आहे ऐं वसार आहिस्ते आहिस्ते सभु मसला हल कराए शहर जे तामीर ऐं तरक़ी कराई वेंदी। हुन चयो त पब्लिक पार्क शहर त छा पूरे ज़िले जी ज़बरदस्त तफ़रीह गाह आहे जंहिंमें ॿार, औरतूं ऐं मर्द सोन जे सवन जे तइदाद में अचनि था। हिते ट्रांसफार्मर समेत जेकी भी मसला आहिनि उहे जल्द हल कया वेंदा।